कराची जी स्कीम 33 ॻोठ थाणे हद लासी ॻोठ में फुर दौरान मज़ाहिमत ते क़त्ल थियल नौजवान नवीद बुगटी खे 9 ॾींहं गुज़रण बावजूद क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। मक़तूल जे वारसनि ऐं मक़ामी मोज़िदीन मोहम्मद हुसैन बुगटी, अलीबाग करीमदाद बुगटी, अमानुल्लाह बुगटी, अब्दुल सत्तार बुरफत, ज़ुल्फ़कार बुगटी, अब्दुल सत्तार बुगटी, हबीबुल्लाह ख़ासख़ैली ऐं ॿियनि जी अॻवानी में मक़तूल जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त वाक़े खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुलिस असां सां राब्तो न कयो आहे ऐं नई का केस में अॻभराई थी आहे। एतिजाज कंदड़नि वधीक चयो त सोराब ॻोठ थाणे जी हद में पुलिस अमनो अमान कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। शहर में रोज़ चोरी ऐं फुर जा वाक़िया थी रहिया आहिनि ऐं फुर मज़ाहिमत दौरान नौजवाननि खे क़त्ल कयो पियो वञे पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न कयो त मेन सुपर हाईवे खे ब्लॉक करे धरणो हयो वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवारी सोराब ॻोठ पुलिस जी हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची